अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कमांडो पावर पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़ ॾिसी रहिया आहियो। नाज़रीन, राति हिकिड़ो वाक़ियो थियो आहे मदईजी में। हिकु दीवान आकाश फिरजन वारो आहे जेको, ऐं ॿियो जेको आहे शिराज वलद राजा भुट्टो ॿुधाइनि था पिया त इहे ॿ ॼणा के पाण में विड़ी पिया आहिनि। दीवान जेको आहे उहो राजा भुट्टे खे ज़ख़्मी करे विधो आहे धकु हणी। हाँ भाऊ होशियारी कजो, दीवान बिरादरी के न समझो मत दीवान समझो तकड़ गयो। मुझो मकसद है खबर जो वो यो तो मां विड़िया छाते इन जी तस्दीक जे लाइ या इन के थोड़ो खोजना करण जे लाइ मां बाहर निकतो में त मूंखे हैरत वठी वई। मां जॾहिं थाणे ते वियुमि त थाणे ते ॿिन्ही जे तरफ़ां रिपोर्टूं लिखियल आहिनि। हिक ॿिए जे ख़िलाफ़ राति जो चवनि था 10-11 बजे दर्ज थियल आहे। ॿिन्ही पंहिंजे कंप्लेन में इहो शो कयो आहे त मुंहिंजा पैसा हुया हुन ॾे, उहो चए थो मुंहिंजा पैसा हिन ॾियनि, हे मुंहिंजा पैसा हिन ॾियनि। बाक़ी पर हलो ठीकु आहे, विड़ियो किथे उहा का ख़बर कोन्हे का। थाणे वारनि खां पुछूं था भाई जाइ वारदात कहिड़ी आहे त चवनि था अलाए कहिड़े कुंड पासे जा आहिनि, जंहिं अलाए। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त थाणे वारनि खे ख़बर न आहे। वरी अचूं था पिया हितां इस्पताल वारनि खां पुछा कईसीं त उन्हनि खे बि सिर्फ़ु नालनि जी ख़बर। भाई काएं बजे एंट्री थिया आहिनि, राति काएं बजे विड़िया, इस्पताल में काएं बजे आया आहिनि, को बि इल्मु कोन्हे को। वरी तव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त हिते वञूं त थाणे ते बाबा पोइ देरि सवेर को लेटर जारी थियल आहे, को लेटर जारी थियल न आहे। हाणे ॻाल्हि फेरी किरी वञे माना इन ते थी अचे त आख़िर इन मामले खे एॾो ॻुझो या एतिरो माना ईअं छो रखियो वियो आहे त ख़बर पए थी त हिते मदईजी में शराब खाना खुली विया आहिनि। मदईजीअ में शराब थो हले खुलेआम। पुलिस उनजी का बि क़िस्म जी का रोकथाम नथी करे। त हाणे पुलिस खे उहा सॼी ख़बर हूंदी आहे। झंग झर में को मसइलो थींदो आहे, भली केॾा बि कूड़ हणनि त हे किथां न किथां माना उहा असुलु मालूमात ॻोल्हे लहंदा आहिनि। त असुलु मामिलो छा आहे, वञ त मुंहं ते ई चवंदा आहिनि त यार हाणे कूड़ न हण, मसइलो असुलु हे आहे। एतिरी वॾी माना परफॉर्मेंस प्रोग्रेस ॾेखारींदा आहिनि। ऐं हिते जेको आहे तो भई असांखे का ॼाण कोन्हे, बसि हो ई चई विया आहिनि असां मदईजे जाऊं। मां इहो जेको शिराज भुट्टो आहे हितां हिकु खां पुछी बीठो आहियां कहिड़नि भुट्टनि जो आहे, जिंदे जो आहे, मदईजी जो आहे। मदईअ जे भुट्टनि खे ॾेखारियां थो त चवनि था हे भाऊ असांजो आहे ई न। जिंदे वारनि भुट्टनि खे ॾेखारियां थो त चवनि था असांजो आहे ई न। अलाए किथां जो भुट्टो आहे। कंहिं चयो त भाऊ इहो हेॾो जो ड्रखणनि जो भुट्टो आहे। ड्रखणनि जो आहे, अलाए किथां जो आहे। मां ग़लति माना हुते ग़लति, मां हुते हिन खां पैसा वठणु वियुमि त मूंखे पैसा ॾियण जे बजाए विड़ी पियो आहे। दीवान माण्हू साईं राति जो 10-11 बजे हुन खां पैसा वठणु वियो आहे। सम्झ में का ॻाल्हि अचे थी? त पुलिस जेको आहे उन्हनि माण्हुनि खां शराब जे अॾनि खां, मंशात फ़रोशनि खां, जुआ जे अॾनि खां उहा तो पंहिंजो शेयर वठी करे उन्हनि खे खुलियाम माना इजाज़त ॾिनी थी वञे। अहिड़े तरीक़े सां बाक़ी ॿियूं समाजी बुरायूं आहिनि, गुटको आहे, सुपारी आहे, ईरानी तेल आहे, कचो खाजरू तेल आहे खुलियो। मतिलबु खोड़ सारो माना जेको आहे तो सिलसिलो आहे। जेका जाइ वारदात आहे कहिड़ी त ॾिसूं त सही त इन जॻह ते हिननि जो थियो कीअं हिते जहिड़ो थियो आहे। सो जहिड़ो बि अहिड़ो जो ॿुधाइनि था पिया त हिनखे शीशो लॻल आहे। त शीशो लॻल आहे त शीशो को घिटीअ में त कोन पियो त खणी हयो अथई, इहो किथे अंदरि ई थियो आहे। ऐं पोइ शराब पीअंदे या आउट थी विया आहिनि या छा थियो आहे या कहिड़े मसइले ते, उहो शराब पीअंदड़नि खे ख़बर हूंदी त शराब पीअंदड़ जॾहिं पीअनि था उते कई असांजा जहिड़ा थिया आहिनि। केतिरनि खे नौजवाननि खे नुक़सानु थो थी वञे, कंहिंजूं जानियूं माना जेको हली थियूं वञनि। पर पोइ बि इन्हनि ते जेको आहे कंहिं क़िस्म जी का पाबंदी माना जेको आहे नथी। हिते बाज़ाब्ता को शराब जो ईअं न आहे गुथो या को दुकानु हुजे। पोइ हिते बैठकूं आहिनि, उताकूं आहिनि, बंगला आहिनि। उते दोस्त यार अहबाब अहिड़े क़िस्म जा घुराइनि था जेके माना उन्हनि जेके इहे इस्तेमालु कंदड़ आहिनि पोइ उन्हनि खे विहारनि था। कमरा आहिनि, रूम आहिनि, वॾियूं उताकूं आहिनि। शरीफ़नि जे विहारण लाइ हिकिड़ा कमरा आहिनि, त चोरनि ऐं लुंडनि लोफरनि जे विहारण लाइ ॿिया कमरा आहिनि। ऐं उनखां अलावा जेको आहे ख़ैर ख़ैरातूं हेॾो साम्हूं थींदियूं रहंदियूं। ऐं हेॾो जेको आहे त वरी शराब नोशी जे लाइ वरी ॿिया के हूंदा 3। मतिलबु हिकिड़ो अजीब सिस्टम आहे हिते। त नंढिड़ो शहर आहे हिते भाऊ, हर हिक खे हर शइ जी ॼाण पइजी थी वञे। सवाल इहो थो पैदा थिए त नोटिस केरु वठंदो। असांजूं जेके नोटेबल धुरियूं आहिनि, सुञाण धुरियूं आहिनि, शऊरवंद धुरियूं आहिनि, उहे बि सिर्फ़ु ईअं ई चवंदा नी त भाई हिते ॿुधूं था ईअं हलंदो। ख़बर हूंदा त हिते हीअ शइ हले थी, पर ईअं बि न चवंदा त हिते हले थी या फलाणो माण्हू। सवाल ई पैदा न आहे, चवंदा ॿुधूं था हिते थिए थी। हाणे ॿुधूं त भाऊ जेको आहे त पुलिस बि त हमेशह इहो चवंदी आहे तव्हां चओ त पोइ असां पकड़ियूं।
ख़बर हूंदनि त हिते गैर क़ानूनी अमल थिए थो, पर मां आवाम खे चवंदा भई तव्हां चओ त पोइ असां, इहो हिकिड़ो सिलसिलो माना असां वटि हिकिड़ो इंतिहाई भयानक कल्चर अची वियो आहे, जंहिंजे करे शरीफ़ माण्हू पंहिंजी इज़त बचाइण में पूरो आहे। ऐं असां पुलिस इंतिज़ामिया खे ज़रूरु इहा रिक्वेस्ट कंदासीं त ख़ुदारा अहिड़े क़िस्म जे अमलनि जी रोकथाम कयो, तवजो ॾियो। हे त बची वियो इंसानु, पर इहे इन सां हिकिड़े नौजवान जी ज़िंदगी बि माना वञी सघी पई।